दादू में असां फर्स्ट टाइम आयासीं। असां गिद्धू अस्पताल हैदराबाद खां आया आहियूं। दादू में असां हिते तक़रीबन 80 खां 100 मरीज़ जे विच में ॾिठा। उन में नंढा ॿार, जेके मिडिल एज ॿार उहे, ऐं वॾा टिनी क़िस्म जा मरीज़ असां ॾिठा। नफ़सियाती बीमारियूं असांजे मुल्क में इहा बदकिस्मती आहे त असां वटि माण्हू काफ़ी इग्नोर कनि था, काफ़ी दरगुज़र कनि था, नथा डॉक्टर वटि वञनि। इन लाइ त बस सोसाइटी छा चवंदी, माण्हू छा चवंदा। असां हिते सिर्फ़ु इहो मैसेज खणी आया आहियूं त नफ़सियाती बीमारियूं क़ाबिल इलाज आहिनि, उनजो इलाज मौजूदु आहे, चाहे नंढनि ॿारनि में हुजनि चाहे वॾनि में हुजनि। ऐं उहो इलाज अगरि तव्हां नफ़सियाती डॉक्टर खे ॾेखारींदव, सही डॉक्टर वटि वेंदव, त उहो इलाज बिल्कुलु मौजूदु आहे। ऐं असां हिते ॿियो पैगाम इहो खणी आयासीं त असांजे गिद्धू अस्पताल में असां हर नफ़सियाती बीमारी जी हर डिफरेंट मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते क्लिनिकूं शुरू कयूं आहिनि। उन में निंड जी बीमारी जी क्लिनिक आहे, ॿारनि जी बीमारी जी क्लिनिक आहे, नशे जे माण्हुनि जी बीमारी जी क्लिनिक आहे। इहे डिफरेंट असां क्लिनिकूं हाणे शुरू कयूं आहिनि, जंहिंमें असां हर क़िस्म जी सहूलियत ॾियणु पिया चाहियूं। ऐं उहो फ्री ऑफ कॉस्ट आहे। गिद्धू अस्पताल गवर्नमेंट जी अस्पताल आहे। ऐं असां माण्हू खे इहो मैसेज ॾींदासीं, जेको बि कॾहिं बि फील कयो था नफ़सियाती मसइलो जेके बि आहे, उहो कंहिं डॉक्टर वटि रिपोर्ट करे। ऐं नफ़सियाती जेके बीमारियूं आहिनि उहे क़ाबिल इलाज आहिनि। अॼु जेके असां ॿार ॾिठा, उन्हनि में कुझु ॿार अहिड़ा हुआ जेके पैदाइशी जंहिंमें कुझु मसइलो हो, या जेके ॿार थोरा वॾा थियनि था, पोइ कुझु उन में स्ट्रेस थिए थो, या बुलिंग थिए थी, या को बि अहिड़ो मसइलो थिए थो जंहिंजे करे उहे परेशान थी उन्हनि में बीमारियूं पैदा थियनि थियूं। अहिड़ा क़िस्म जा ॿार बि असां वटि आया। उनखां अलावा जेके असां वटि ॿियूं नफ़सियाती बीमारियूं आहिनि, जीअं स्किज़ोफ्रेनिया आहे, डिप्रेशन आहे, एंग्ज़ाइटी आहे, उनजा असां कुझु एडल्ट वॾा मरीज़ ॾिठा, जंहिंजो असां उन्हनि खे उन्हनि जो जेको बि इलाज ॾिनो। हाणे असां उन्हनि खे फॉलोअप लाइ गिद्धू अस्पताल में असां उन्हनि खे चयो आहे त हर 15 ॾींहं हर महीने जंहिंजो जेको रिक्वायरमेंट आहे, उनखे असां उन हिसाब सां गिद्धू अस्पताल में घुरायो आहे। न, हीअ बीमारी विछड़ंदड़ न आहे, पर अॼुकल्ह असांजी सोसाइटी में बीमारी जाम कॉमन आहे, जाम आम थी चुकी आहे, जेका माण्हू खे सम्झ न आहे इन बीमारी जी। इन करे इहो ई मैसेज, वॾो मैसेज इहो ई आहे त इन बीमारी जी सम्झ रखो। ऐं हीअ बीमारी जीअं महसूसु कयो, को बि अहिड़ो मसइलो आहे त कंहिं नफ़सियाती डॉक्टर सां रुजू कयो, उनखे ॾेखारियो, छो त इन बीमारी जो इलाज बिल्कुलु मौजूदु आहे। कुझु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जेके मौरूसी आहिनि, जेके वॾनि मां तव्हां ॿारनि में अचनि थियूं। ठीकु आहे भाई, कुझु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जेके ज़िंदगी जी परेशानियुनि जे करे, स्ट्रेस जे करे, असांजो जेको अॼुकल्ह जो माहौल आहे उनजे करे पैदा थियनि थियूं। पर उहो हर बीमारी मौरूसी न हूंदी आहे। कुझु बीमारियूं असां वटि अहिड़ियूं आहिनि जेके माइटनि मां ॿारनि में अचनि थियूं।